हक़ मौजूद जिए लतीफ़ मां आहियां अव्हां जी प्रे सिंधु सदियुनि जी तारीख़ रखंदड़ सिंध जेका तहज़ीबन तमंदन मज़हबन इंसानी ارتقا अदब प्यार محبت ऐं तर्क़ी जी امين रही आहे। सिंध जे حجاج बिन يوسف ऐं يزيد जे लश्करन जे ظلمن जे शिकार सैयद खे जीअ में जायूं ॾेई पनाह ॾिनी ऐं बदिले में यज़ीदी लश्कर सिंध ते हमला कया। उन्ही सिंध जे मासूम न्याणी पीरिया क़ुमारी 10 मुहर्रम वारे ॾींहुं शक्कर ज़िले जे तालके रोड़ी जे नंढड़े शहर संगरार में घर ॿाहिरां दर ते حسيني क़ाफिले खे سبيل پيئاريندي यज़ीद हथां اغوا करे गुम कई वई आहे। सिंध जी उन मासूम न्याणी खे अगवा थिए केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, पर रियासती इदारनि जे कन ते जूं बि नाहे चुरी सघी। सिंध जी खंभे गुम कयल मासूम मारवी पीरिया क़ुमारी जी अमड़ ऐं बाबा जे दिल में करबला जो मातम मतल आहे। संदसि घर में केतिरनि ई ॾींहंनि खां चुल्ह नाहे ॿरी, छो त करबला जे मैदान में जॾहिं यज़ीदी लश्कर जो ज़ुल्म बर्पा थियल हुजे त उते सवाइ मातम जो ॿियो कुझु बि नाहे हूंदो। अहिड़ी रीति सिंध जी मारवी मासूम न्याणी पीरिया क़ुमारी जे घर में करहाम मतल आहे ऐं संदसि अमड़ जे अखियुनि में पीरिया क़ुमारी जी वापसी जी आस हर वक़्तु सलीब ते टंगियल आहे, पर उन सूर जो अहसास न उन अगवा कंदड़ यज़ीद ते पवे थो, न ई रियासती इदारनि ते पवे थो। जॾहिं त उहो सच बि आहे त पुलिस खे सभु ख़बर आहे, पर पुलिस समेत समूरा इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। यादि रहे त सिंध जी मासूम न्याणी पीरिया क़ुमारी जी आज़ादी लाइ केतिरा ई एहतजाज थिया आहिनि, पर उन जो असर न ई इंतिज़ामिया ते पवे थो, न ई वरी अगवा कंदड़ उन यज़ीद खे रहम अचे थो त उन गुलनि जहिड़ी मासूम न्याणी पीरिया क़ुमारी खे आज़ादु करे। अहिड़ी सूरत हाल में सिंध जे शोर ते उहो फ़र्ज़ आइद थिए थो त हू 7 वरनि जी मासूम न्याणी पीरिया क़ुमारी जी आज़ादी लाइ तहरीक हलाए। ॿी सूरत में न